कराम के बारे में अवां ॾिसंदा त मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं ॻाल्हियूं ठाहे पोइ उन्हनि जे मथां बकवास कंदा, उन्हनि जे मथां ॻाल्हाईंदा। जीअं हाल में जेको आहे मीडिया सां जिन वास्ते में ख़बर पई हूंदी, मौलाना फज़ल रहमान साहब हिकिड़ी ॻाल्हि कई अथव हिन जेको आहे इन इमरान ख़ान जे जलसे जे अंदरि औरतूं अहिड़े क़िस्म जा वाहियात लफ़्ज़ चवनि थियूं त अचे अची करे असां सां शादी करे असां सां बेडरूम में गॾु रहे, अहिड़े क़िस्म जा लफ़्ज़ चवनि थियूं। उनखे हुन नक़ल कयो त जी नऊज़ बिल्लाह मुआशिरो कारे थो वञे, त हाणे मुआशिरे खे उते ग़ैरत न आई जॾहिं उते इहे लफ़्ज़ हलनि पिया। पर हिते ला तुसअलूना अम्मा अजरना वला नुसअलु अम्मा तअमलून क़ुल यजमअु बैनना रब्बुना थुम्मा यफ्तहु बैनना बिलहक़ वहुवल फत्ताहुल अलीम क़ुल अरूनी अल्लज़ीना अल्हक़्तुम बिही शुरकाअ कल्ला बल हुवल्लाहुल अज़ीज़ुल हकीम वमा अर्सलनाक इल्ला काफ़्फ़तल लिन्नासि बशीरन व नज़ीरन वलाकिन्न अक्सरन नासि ला यअलमून वयक़ूलून मता हाज़ल वअदु इन कुन्तुम सादिक़ीन क़ुल लकुम मिआदु यौमिन ला तस्तअख़िरून अन्हु साअतन वला तस्तक़दिमून। सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व बारक व सल्लम तस्लीमन कसीरा। अल्लाह तबारक व तआला जो एहसान थियो, अल्लाह से कुरान पाक के ॿुधण जे लाइ वेहण जी तौफ़ीक़ नसीब फरमाई। कुरान पाक जी सूरत सबा जी 25 नंबर आयत खां तिलावत आहे। अल्लाह साईं काफ़िरनि जे बारे में जॾहिं उन्हनि खे ॿुधाइण फरमायो त तव्हांखे रिज़्क़ ॾियण वारी रात अल्लाह पाक जी आहे, ज़मीन ऐं आसमान जे अंदरि रिज़्क़ खाराइण वारी रात अल्लाह जी। कुल मन यरज़ुकुकुम मिनस समावाति वल अर्ज़, फरमाई त इन्हनि खां सवाल कर तव्हांखे ज़मीन ऐं आसमान जे अंदरि रिज़्क़ खाराइण वारो केरु आहे। फरमाई त ॿुधाए इन्हनि खे त ज़मीन ऐं आसमान जे अंदरि जेका बि मख़लूक हयात आहे ज़ाहिरा रिज़्क़ खाए थी, जेका बि मख़लूक आहे। पोइ कंहिंजो रिज़्क़ कहिड़े अंदाज़ में, इंसान जो रिज़्क़ ख़ुराक आहे, जानवरनि जो रिज़्क़ ख़ुराक आहे। अहिड़े नमूने सां दुनिया जे अंदरि जेके शयूं ज़िंदा आहिनि त तव्हां ॾिसंदा त जीअं वणनि जो ऐं फसल जो जेको रिज़्क़ आहे, पाणी आहे, हवा आहे, उस आहे, इहे सभु जेके आहिनि उन्हनि जे लाइ रिज़्क़ जो बंदोबस्तु करण वारी रात मुंहिंजे अल्लाह जी आहे। अल्लाह साईं इन वादानियत खे ॿुधाए करे अक़ली मिसाल ॾेई करे सम्झाई इंसान खे त इंसान अवां ॾिसो त तव्हांजो ख़ालिक़ अल्लाह, वरी तव्हांजी ज़िंदगी खे हलाइण वारो बि अल्लाह, ऐं उन जे मुक़ाबले में जेके इंसान अल्लाह रब्बुल जलाल जे ख़िलक़त जे बावजूद अल्लाह पाक खे पुठी ॾेई वेठा आहिनि, उन्हनि खे रब साईं दावत ॾियणु फरमाई कि अचो सोचो, क़ुरान खे पढ़ो, सोचो सम्झो, तव्हांखे ख़बर पवे त हक़ीक़त छा आहे। तव्हांखे हक़ीक़त जो इल्मु थी पवंदो, पोइ तव्हांखे ख़बर पवंदी त हक़ीक़त इहा आहे त जंहिं पैदा कयो वाक़ाण जो हक़दार बि उहो ई आहे। ऐं फरमाई त कॾहिं कॾहिं काफ़िर जेके आहिनि ईमान वारनि जे इन पोयनि जेके आहिनि कोताहियुनि जो ज़िक्र करे चवंदा त तव्हां बि त अहिड़ा अमल कंदा हुया, तव्हां बि त अहिड़ा कम कंदा हुया। जीअं राफ़िज़ी चवंदा आहिनि त फलाणे जेको आहे सहाबीअ पहिरियां जेको आहे सॼी ज़िंदगी ग़ैर मुस्लिम रहियो, पोइ कलमो पढ़ी, तंहिंजे करे सॼी ज़िंदगीअ जो हुनजो छा। ऐं हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जन आख़िरी ज़िंदगी हुन पहिरीं ज़िंदगी जे अंदरि कलमो पढ़ियो, लिहाज़ हुनजो ईमान वॾो। ईमान खे मापण वारा अॼुकल्ह इहे राफ़िज़ी, भंगी, चरसी, इहे क़ुरान जा मुनकर कयल थींदा आहिनि। अल्लाह तबारक व तआला जो कानून आहे, जेकॾहिं को इंसान सॼी ज़िंदगी पंहिंजी कुफ़र जे अंदरि गुज़ारी, हाणे इस्लाम जे अंदरि आयो त अल्लाह इन इस्लाम जे सदके हुनजी सॼी ज़िंदगी जा गुनाह रब सां माफ़ कंदो। जेके बि उन गैर मुस्लिमी जी हालत में कया, पोइ खणी इस्लामी मुआशिरो हूंदो त जेके बि मतिलबु इहो आहे त जंहिंजो गुनाह जो तालुक़ हुनजी ज़िंदगी सां हुजे, ज़ाती ज़िंदगी सां। पर जेकॾहिं गुनाह जो तालुक़ मुआशिरे सां आहे त पोइ उनखे काफ़िर हुजे, मुस्लमान हुजे, उनखे सज़ा मिले।
ईअं न आहे त काफ़र हुजे त चवे त मुंहिंजी ज़िंदगी आज़ाद आहे, मां उघाड़ो कंदो वठां। इहो मुआशरे जो मसइलो आहे। इन वक़्त में बे पंहिंजी पात्र लॻंदा थो। सो असुल जेको आहे इंसान इन शइ जे अंदरि कंफ्यूज़ आहे। चवंदा आहिनि त साईं रोशन ख़्याल माण्हू चवंदा त ज़ाती ज़िंदगी असांजी मर्ज़ी आहे, जीअं वणे कयूं। ईअं कोन्हे, तव्हांजी मर्ज़ी उन वक़्त ताईं आहे जॾहिं तव्हांजो अमल तव्हांजी पंहिंजी ज़ात ताईं पंहिंजी जॻह ताईं महदूद हुजे। चौक चौराहे ते बीह करे जेकर तूं ग़लति अमल कंदे त मुआशरे ते असर पवंदो, तोखे पात्र लॻंदा। इहो फ़र्क़ु जेको आहे हुननि खे ख़बर कोन्हे। बहरहाल त क़ुर फरमाए त इन्हनि खे चओ त तव्हांखे जेका अल्लाह हिदायत जी वाट ॾेखारी आहे उन हिदायत जी वाट ते अचो। असांजे एबनि खे ॾिसी करे तव्हां पंहिंजे हिदायत जी वाट छॾे न ॾियो। घणा माण्हू ईअं कंदा आहिनि, चवंदा आहिनि साईं तूं हिकिड़ो सुधरियल आहे, तुंहिंजे अंदरि हे एब आहिनि। बाबा एबदार हर इंसान आहे। एब ॻोल्हण वारो इहो इंसान जेको आहे चङो न चए थो। हा मुस्लिम जे करे एब ॻोल्हे थो। हिकिड़ो माण्हू इस्लाह कंदा अबो आहे पंहिंजी औलाद में एब ॻोल्हे हुनखे सम्झाए थो त बाबा हे कमु ग़लति आहे, हे कमु न कर। इहा कोन जी इबादत आहे। उस्ताद जेकॾहिं पंहिंजे शागिर्द जे अंदरि के कमियूं कोताहियूं ॾिसी करे उनखे सम्झाए थो, उनखे सिधो रस्तो ॾेखारे थो, इहा ख़ुदि इबादत आहे। मुबल्लिग तबलीग वारो आलिम जेकॾहिं मुआशरे जे अंदरि बुराइयूं ॾिसी करे उन ते नोटिस करे थो, ॿुधाए थो, इहा ख़ुदि इबादत आहे। बाक़ी कंहिंजे ज़ात जो माण्हू नालो वठी करे चवे थो फिलहाल जंहिंजे घर में निम बीठी आहे त उहो चरियो आहे या हिन केस में गुनाह मुलविस आहे, त पोइ इहा ग़लति ॻाल्हि आहे। मुआशरे जे अंदरि सूद ते ॻाल्हाइबो त ज़ाहिर आहे हाणे वियाजी पाण भली वेठो हुजे तॾहिं बि हुन ते ॻाल्हाइबो। बदकार जेकॾहिं वेठो हुजे ॿुधे तॾहिं बि ॻाल्हाइबो। उमूमी तौर ते इहा ख़ुदि इबादत आहे। अल्लाह साईं फरमाए त कुल ला तुसअलून अम्मा अजरमना वला नुसअलु अम्मा तामलून। जेकॾहिं असां मुजरिम आहियूं त तव्हां खां असांजे जुर्म जे बारे में सवाल कोन थींदो। जेकॾहिं असां मुजरिम आहियूं न त तव्हां खां केतिरा माण्हू उलमा किराम जे बारे में तव्हां ॾिसंदा त मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं ॻाल्हियूं ठाहे पोइ उन्हनि जे मथां बकवास कंदा, उन्हनि जे मथां ॻाल्हाईंदा। जीअं हाल में जेको आहे मीडिया सां जंहिंजे वास्ते में ख़बर पई हूंदी, मौलाना फज़ल रहमान साहब हिकिड़ी ॻाल्हि कई त बाबा हिन जेको आहे इन इमरान ख़ान जे जलसे जे अंदरि औरतूं अहिड़े क़िस्म जा वाहियात लफ़्ज़ चवनि थियूं त अची करे असां सां शादी करे असां सां बेडरूम में गॾु रहे, अहिड़े क़िस्म जा लफ़्ज़ चवंदी। उनखे हुन नक़ल कयो त जी नऊज़ बिल्लाह ही मुआशरो कारे थो वञे। त हाणे मुआशरे खे उते ग़ैरत न आई जॾहिं उते इहे लफ़्ज़ हलनि पिया। पर हिते जॾहिं मौलाना चए थो सॼो जेको आहे पाकिस्तान में जेके जान सभिनि गॾिजी अची करे उनखे गारियूं ॾिनियूं, घटि वधि ॻाल्हायूं, पंहिंजी हिकिड़ी तरबियत ज़ाहिर कयूं त औरतुनि जे बारे में नाज़िबा जेके लफ़्ज़ पिया ॻाल्हाए। हालांकि उन्हनि खे इहा ग़ैरत न आई त जॾहिं उन्हनि औरतुनि मुआशरे खे ख़राबु पियो कयो, चौक चौराहे ते बीह करे ॻाल्हायो, उन वक़्त में अव्हां जो कमु हुयो त तव्हां पंहिंजो आवाज़ बुलंद कयो आहे त बाबा इहा असांजी तहज़ीब न आहे, इहो असांजो तरीक़ो न आहे, इहो इस्लामी मुआशरो न आहे। इन्हनि आवाज़नि खे बंदि थियणु घुरिजे। आवाज़ अचे हा त पोइ खणी माण्हू सम्झे हा। मतिलबु बुराई थी, बुराईअ खे नक़ल करण वारो इन नियत सां त उन बुराईअ खे रोकणु घुरिजे, उनजे साम्हूं बंदि वधणु घुरिजे त बुराईअ वारे खे माण्हू नथा चवनि, बल्कि बुराई खे जेको बयान थो करे इन नियत सां त ताकी इन ते माण्हू नोटिस वठनि ऐं इन तहज़ीब खे रोकण जी कोशिशि कनि, उनखे माण्हू अचे ॻाल्हियुनि सां घटि ॻाल्हाइण सां चयो थो। सो मुआशरे जे अंदरि जहालत काफ़ी जेके चङा भला पढ़ियल लिखियल माण्हू जेको आहे हिन शइ खे वरितो आहे। पाण जेसीं ताईं उन्हनि खे अल्लाह सां हिदायत ॾे सम्झ ॾे जेसीं ताईं अकुल अचे। सो क़ुर फरमाए त कुल ला तुसअलूना अम्मा अजरमना वला नुसअलु अम्मा तामलून। जेके तव्हां असां जेके जुर्म कयूं था, पर मां अर्ज़ु कयमि त जुर्म उहो जंहिंजो तालुक़ पंहिंजी ज़ात सां हुजे। जेकॾहिं तालुक़ अचे मुआशरे सां थींदो, चौक ऐं चौराहे सां थींदो त उन वक़्त में त सवाल थींदो। फरमाईंदा कुल ला तुसअलूना अम्मा अजरमना, तव्हां खां न सवाल थींदो उन जे बारे में जेके असां जुर्म कयासीं। वला नुसअलु अम्मा तामलून, ऐं फरमाई त ऐं जेके तव्हां अमल कयो था तव्हांजे अमलनि जे बारे में असां खां सवाल कोन थींदो। जेके तव्हां अमल कयो था उन्हनि जे बारे में असां खां सवाल कोन थींदो। लकुम दीनुकुम वलिय दीन, तव्हांजो दीन तव्हांजे लाइ, असांजो दीन असांजे लाइ। हाणे इन मां बि माण्हू जेके ग़लति मतिलबु वठंदा आहिनि, लकुम दीनुकुम वलिय दीन माना तव्हांजो दीन तव्हांजे लाइ, असांजो दीन असांजे लाइ। मुंहिंजा दोस्तो, इहो उन वक़्त में आहे जॾहिं माण्हू पंहिंजे दीन जे अंदरि हद में रहे। जेकॾहिं अॻिलो माण्हू पंहिंजे दीन जो फैलाव ॿिए खे घटि वधि ॻाल्हाए या ॿिए जी बेइज़ती बेतरामी उनजे हक़नि ऐं इज़त खे पायमाल करे पंहिंजे दीन खे अॻिते वधाइण जी कोशिशि कंदो त इहो लकुम दीनुकुम जे अंदरि शामिल न आहे। हिते बाधा रहंदो। तोखे पंहिंजो मज़हब प्यारो आहे, पंहिंजो मज़हब अपनाए, पंहिंजो अमल कर जीअं वणे सो कर। पर असांजे मज़हब में असांजी शख़्सियतुनि जे बारे में, असांजे पाक किताब जे बारे में, महबूब जे बारे में जेकॾहिं गुस्ताखी कंदे त पोइ उनजो जेको आहे उनजो जवाबु तोखे मिलंदो। क़ुर फरमाए त वला नुसअलु अम्मा तामलून कुल यजमउ बैनना रब्बुना सुम्मा यफ्तहु बैनना बिल हक़। प्यारा इन्हनि खे चओ अल्लाह असांखे बि जमा कंदो
بيننا ربنا ثم يفتح بيننا بالحق ورب سين اسان جي وچ ۾ حق سان فيصلو ڪندو جيڪو حق تي هوندو او جنت جي طرف جيڪو نا حق تي هوندو او جهنم جي طرف فرمائند هو الفتاح العليم اي فرمائند يو بهترين فيصلو کندڙ آهي هر شيء کي ڄاڻندڙ آهي عالم الغيب ذات مجھے اللہ جي آهي قل اروني الذين الحقتم به شركاء كلا فرمائند پیارا انن کي چو اروني الذين الحقتم به شركاء كلا فرمائند جن کي تما شریک سمجھو ته بلا ڏيکاريو ته سين اسان کي جن کي تما سمجھو ته بھئی اللہ سان گڏ ہے بھی ان جا شریک آهن یا ہے بھی ان جي ذات ۽ صفات جي اندر شریک آهن فرمائند ڏيکاريو ته سين ڪهڙا آهن شریک جيڪي تما بڻايو ٿا فرمائند بل هو الله العزيز الحكيم تما کي کو به اللہ جو شریک ڏيکاري نه سگهندا مانا جيڪو اللہ جي ان طاقت جي اندر شريك هجي پاور جي اندر شريك هجي جيڪي يا طاقت هجي جيڪي صفتون الله جو خاص آهن انهن کي استعمال ڪري سگهي فرمائند کلا هرگز نه ڏيکاري سگهي جيڪا بي دفعا معرض ڪيدم اولاد ڏيڻو زمين کي بيهارڻو آسمان کي بيهارڻو برسات وساڻو سائين مجھے کي چوان هوا کي هلائڻو قيامت کي آڻو ۽ انسان کي مارڻو انسان کي جيارڻو صحت ڏيڻو بیماري ڏيڻو یہ سب شيون جيڪي الله جي حوالي آهن ان ۾ کو به شريك ناهي فرمائي جيڪڏهن توهان کي آهي طاقت ڏيکاريو کلا هرگز نه ڏيکاري بل هو الله العزيز الحكيم فرمائند بلکہ اللہ جی ذات ہے جيڪو زبردست حکمت وارو ہے صرف اللہ جی ذات ہے جيڪو زبردست حکمت وارو ہے اللہ پاک تمام جے ان کرتوتن جے باوجود تمام جے ان کمن جے باوجود بھی جے پکڑ نٿو کرے ته مجھے اللہ جی حکمت ہے یا تمام جی کامیابی نہ ہے بلکہ رب جی حکمت ہے جو اللہ ایک مقرر وقت تائیں تمام کي آزادی ڏيڻ فرمائي ته من جو بانو سڌري اچي تمام کي آزادي ڏني انسان گناہ کرے یہ دلیل نہ وٺي سگهي ته صحیح گناہ بھی کيان تو وياج بھی کان تو کڏهن خوش آهيان گاڏي دين بدلا ڏيڻ جي دلیل نہ ہے یہ گاڏي بنگلا دا قارون ہے حامان ہے جيڪي فرعون وٽ بيو یہ کامیابی جي دلیل نہ ہے کو دنیا جي اندر کو غير مسلم چاندو ته آپ ما پنهنجے پٽ نالو قارون تو رکھا چاندو غير مسلم جي طرح بھی چاندو ته بابا نہ مالدار بني هو پر نبھاوي ناڪام هو پنهنجے خالق جو نافرمان هو سو قرآن فرمائے ته یار مجھے رب جی حکمت ہے وما ارسلناك الا كافة للناس بشيرا ونذيرا فرمائے ترا اسا اواں کے موکلیو سے الا كافة للناس فرمائے تما مان جے طرف موکلیو سے تاکہ تما مان کے بدایو جے نیکی کندا ته انہن جے لائے بشارت ہے ۽ جے برائی کندا ته انہن جے لائے عذاب ہی عذاب ہے بشارت بھی ہے ایمان میں بشارت بھی ہے ته ایمان جے اندر رجان بھی ہے صرف ڈرجان بھی نہ ہوندو مانو صرف جہنم میں ویٹو ڈرجارے صرف بشارت بھی نہ ہوندی تے ویٹو جنت جا آسا دے کوئی انسان کن کم میں لگی پے بار بخشن وارو مہربان ہے بس اللہ معاف فرمائے نہ نہ اللہ پاک جو حکم تے عمل کبو جے فرض ہیں انہن دی پابندی کبھی انسانیت کے اندر جے حق ہیں انہن حقن کے ادا کبو ان کا بعد میں وری جو ہے جے قومی کوتاں تھوڑی گھنی تھی ونن تے ان میں اللہ پاک معافی اي گناہ جي اندر اللہ پاک اتر جو اترے قدر جو انسان یہ نہ ٿي جو رستے میں جے کرے ہلے تو رستے میں گزرندے جے کرے پرائے مانو کے اجائی تکلیف نہیں رہنا تکلیف جو بھی اللہ وٹ حساب کتاب نہ ڏيڻو اللہ وٹ ان کے حساب کتاب ڏيڻو پوندو مانو یہ نہ سمجھے پاڻ کے آزاد ته سائیں मां आज़ाद आहियां जीअं मिसाल जे तौर ते हिकिड़ो माण्हू पंहिंजे बचनि ॿारनि सां वञे थो नियाणियूं अमड़ियूं भेनरूं वठी वञे थो ऐं हमराह जेकॾहिं रस्ते ते जो बीठो आहे त घूरे घूरे हुनखे ॾिसे थो हुनखे हिसाब ॾियणो पवंदो तो जेको आहे पराए हक़ जी हक़ छो कई तुंहिंजो मुस्लमान हुजण जो हक़ इहो हुयो त कम अज़ कम पासे थी वञनि न त कम अज़ कम पंहिंजूं नज़रूं हेठि रखे हा अॻिलो जॾहिं ॾिसंदो त मां पंहिंजा बचड़ा वठी थो वञा मजबूर आहियां कॾहिं अस्पताल में कॾहिं सफ़र जे लाइ कॾहिं कंहिंजे लाइ हे ज़ालिम जेको आहे मुंहिंजे बचड़नि खे घुरे थो त ज़ाहिर आहे हुनजे दिलि मां कहिड़ी आह निकिरंदी जीअं माण्हू पंहिंजे अमल जे बारे में सोचींदो अब मां जो पंहिंजा बचड़ा वठी वञा त मां छा चाहींदुमि त पराओ जेको आहे रस्ते में बीठल कुतो उहो पी करे जेको आहे माना बुरनि नज़रनि सां वेही करे ॾिसे त ज़ाहिर आहे ॿिए जे बारे में मां उहो ख़्यालु रखां जॾहिं मां बर्दाश्त नथो कयां मां इंसानियत थो घुरां त ॿिए जे लाइ बि त तूं इंसान थी न ईअं त ॿिए जे लाइ दरिंदो ऐं जानवर थी बीहो ऐं पंहिंजे लाइ तूं इंसान थी बीह रही सो अहिड़े नमूने सां इहो मूंखे मिसाल अर्ज़ु कयनि त पराओ हक़ जे करे सिर्फ़ु ईअं न आहे त पराओ खे सिर्फ़ु ज़ुल्म सां आहे इहे बि पराओ हक़ मारण जा हिकिड़ा तरीक़ा आहिनि रस्तो हुनजो आहे हेर ते कब्ज़ो कई वेठो आहे इहा बि बदमाशी आहे इहा बि नाक इन जो बि इंसाफ़ ॾियणो पवंदो रस्तो अॻी सोड़ो हमरा ॾाकण 3 फुट मां ॾाकण कढी छो हिन जो जॻह जो 5 फुट मथे ठाराईंदा ॾाकण जो हक़ आहे रस्ते में न कढो वरी बि रस्ते में ईंदड़ वेंदड़ खे तकलीफ़ हुजे इहो ज़ालिम माण्हुनि खे ख़बर ई कोन्हे माण्हुनि जे हक़नि जी पोइ ईंदड़ वेंदड़ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा फरमायो पाण फरमायो त रस्ते जी लानत खां बचो साईं कीअं लानत फरमाई त रस्ते जे अंदरि जीअं मिसाल आहे वण लॻल हुजे गर्मी जी मौसम हुजे वण जेॾा छांव जो उते हमराह जेको आहे पंहिंजे क़ज़ा हाज़िर करे वञे त जेको माण्हू सफ़र जे अंदरि थको टुटो ईंदो सफ़र खां छांव ॾिसंदो चवंदो वञी करे साहु पटिया उते जेको ॾिसे त हमराह जी
ये हालत ॾिसी चवंदो न ॿार का पैसे वॾो कमीनो चवंदो न इहा लानत इंसान खे खाईंदी आहे। रस्ते मां माण्हू गुज़रंदो कंहिंजे घर जो गटर बार पियो अथव हुनजी ॾाकण बार निकिती पई आहे कब्ज़ो कई वेठो आहे माण्हू चवंदो बिना कर रुपए बिना रस्तो ई बंदि कई वेठो त इहा लानत जेका सॼई लानत आहे अजई न हुनजो ॾोह न आहे पोइ त हाणे को माण्हू करे थो त हुनजी अज़ाब न आहे पर जेका सच्चाई वाकई हुनजो ॾोह आहे धरमदासी कई वेठो आहे ज़ुल्म कई वेठो आहे त हुनजो हुनखे हिसाब ॾियणो पवंदो। फरमाईंदो मा अरसलनाक इल्ला काफ़तन लिन्नासि बशीरन व नज़ीरा असां अव्हांखे मोकिलियोसीं ताकि तव्हां इन्हनि खे टिजारियो ऐं तव्हां इन्हनि खे बिशारत ॾियो तव्हां इन्हनि जे लाइ किफ़ायत कंदड़ वलाकिन अक्सरन्नासि ला यअलमून फरमाईंदो पर अक्सर माण्हू नथा ॼाणनि वयक़ूलून मता हाज़ल वाद काफ़िर चवनि था त काथे आहे क़यामत जो वाइदो करे क़यामत वाक़ई थींदी इन कुंतुम सादिक़ीन जेकर तव्हां सचायो त ॿुधायो क़यामत करे वाक़ई थींदी कुल लकुम मियाद यौमिन ला तस्तग़िरून अन्हु साअ फरमाईंदा प्यारा इन्हनि खे चई करे ॿुधाए इहो अल्लाह जो वाइदो आहे जंहिं ॾींहुं रब जो वाइदो पूरो थींदो ला तस्तग़िरून अन्हु साअ हिकिड़ी घड़ी बि तव्हां मुअख़र पोइते न थींदव वला तस्तक़दिमून ऐं हिकिड़ी घड़ी बि तव्हां अॻिते ज़िंदा न रही सघंदव जॾहिं क़यामत ईंदी पंहिंजे वक़्त ते ईंदी सभ जो सभु ख़तम थी वेंदा सभिनीनि खे पंहिंजे रब जी कुरनि में हिसाब किताब जे लाइ तयार थी बीहणो पवंदो पंहिंजे वक़्त ते ईंदी को बि जेको इंसान हेॾो न थी सघंदो। अल्लाह तबारक व तआला खां दुआ आहे अल्लाह से अमल करने की तौफीक अता फरमाए। व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।